असांजो पोरियत मज़ामत जो भी शुरू खां वठी करे इहो ई नैरेटिव रहियो आहे त ही जेके मामला हलनि था पिया, जेके इलाही सेंसिटाइज़्ड थियल आहिनि, बुनियादी तौर ते इहे सभिनी मामलनि खे पॉलिटिकल तंज़ीमूं ई अॻिते आणे सघनि थियूं पियूं। हा, जेतोणीकि फ़र्दनि जो किरदारु ज़रूरु अहम आहे ऐं फ़र्दनि खे स्पेस बि ॾिबो, पर बुनियादी तौरु जेको तहरीकुनि जो मामिलो आहे उहे असांजूं तंज़ीमूं ई हिते अॻु वधाए करे सघनि थियूं पियूं। ऐं तंज़ीम जी ॻाल्हि अचे थी पई त हिते असां सां मौजूदु हिकिड़ी नाले वारी शख़्सियत जंहिंजी इंतिहाई डिस्टिंक्ट अलॻि पहचान आहे पंहिंजे मौक़िफ़ जे बुनियाद ते, पंहिंजे उसूल जे बुनियाद ते। असां सां गॾु आहिनि मोहतरम साईं ख़ालिद जुणजो साहिबु, जिन चेयरमैन GSN महाज़ आहिनि। मां हिकिड़े शेर सां साईं जिन खे स्टेज ते रुजू कंदुसि, वक़्त जी बि क़िलत आहे, इलाही माज़रत सां गॾु, त लोड हिन समाज खे दोड साम्राज खे, दोड हिन समाज खे लोड साम्राज खे, ठाहे को नओं निज़ाम जो चङो चए अवाम, ही निज़ाम आ ख़राब, इनकलाब इनकलाब। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में साईं मोहतरम ख़ालिद जुणजो साहिबु। दोस्तों, साथियों, GSN बाद में जिन खे मौक़ो मिलंदो आहे उन्हनि लाइ टाइम जी पाबंदी अची वेंदी आहे। महिरबानी मसरूर शाह जी उन साथियुनि जी, पुरियत मज़ामत तहरीक वारनि जी। ॿई जेके इशू रखिया अथऊं तमामु अहम आहिनि। ख़ासि करे पाणीअ जे हिते त तमामु घणो हूअं बि ॻाल्हायो लिखियो वियो आहे। जेके पाणीअ जा माहिर आहिनि तफ़सील सां उन्हनि जी टेक्निकल ॻाल्हियूं ज़ाहिर कयूं आहिनि। अॼु बि काफ़ी उन जा पासा हिते दोस्तनि कया आहिनि, तंहिं करे मां उन्हनि ते कोन वेंदुसि। ऐं मां को टेक्निकल माहिर बि न आहियां, मां बुनियादी तौरु सियासी कारकुन आहियां, उन करे उन जे सियासी पासे सां ई ॻाल्हि कंदुसि। ऐं मां सम्झां थो त बुनियादी तौर ते मामिलो बि पोइ पाणीअ जो छो जे टेक्निकल न आहे, उहो सियासी आहे। तो टेक्निकल हिसाब सां त ख़बर आहे तव्हां सभिनी खे, हाणे बि ज़िक्र थियो, परवेज़ मुशर्रफ लथो मैदान में, वॾा पंहिंजा सॼा माहिर वठी वापडाइजा, त मां थो हाणे सिंध खे मुतमइन कयां, ॿिनि कचहरियुनि खां पोइ अमरा भॼी वियो, त उहो शिकस्त खाई चुका आहिनि। पर सभु सियासी बुनियाद ते फ़ैसिला था थियनि पिया। ॿ टे ॻाल्हियूं कोशिशि कंदुसि मुख़्तसर ई कयां ॿिनि मौज़ूअनि ते। हाणे जेको तव्हां ॼाणो था ऐं जेका हिते तफ़सील थी आहे, उन जो मुख़्तसर जेकॾहिं ॻाल्हि कजे त इहो आहे त सिंध सुकाए ऐं पाकिस्तान खे या पंजाब खे साओ करिणो आहे। वीरान जेको ऋण जो इलाइक़ो आहे उन खे आबाद था कनि, उहो को उते जे माण्हुनि जे लाइ कोन था कनि। उते सालनि खां असांखे ख़बर आहे त फ़ौजियुनि खे ज़मीनूं मिलंदियूं रहियूं आहिनि, 100 एकड़ 1000 एकड़, उहे हाणे लखें एकड़ जॾहिं थिया आहिनि, हाणे उन्हनि खे आबाद करणा आहिनि, उहे उन जे लाइ थिए थी। ऐं इहा बि का वॾी लिकल ॻाल्हि कोन्हे का त पाणी जेके हींअर आबादीअ हेठि आहिनि ज़मीनूं, उन्हनि खे पूरे करण जूं कोन्हे। हर साल इन्हनि जा ई अंग कराईंदा आहिनि त हिन साल 35% खोट रही पाणीअ जी, हिन साल 40%। 30 ऐं 40 जे % जे विच में हर साल खोट हाणे ई रहे थी, त कंहिं वॾी अरबी फ़ारसीअ जी ज़रूरत कोन्हे त तव्हां पाणी किथां आणींदव। 91 वारे ठाह जो ज़िक्र थियो, जीअं दोस्तनि चयो त पाणी ज़बरदस्ती चयूं त इहो मञिणो पवंदो, इहो मुल्की मफ़ाद में आहे। हिकु ॾींहुं बि उन ते अमल न थियो आहे ऐं सबबु इहो आहे त ओतिरो पाणी कोन्हे को। त पोइ पाणी कोन्हे त इहा आबादी किथां कंदव? सिधी सही ॻाल्हि आहे त सिंध जूं जेके आबाद ज़मीनूं आहिनि उहे ग़ैर आबाद करे ऐं पंजाब जूं ज़मीनूं ग़ैर आबाद कयूं वेंदियूं। ऑलरेडी ईअं थी चुको आहे। 40 लख एकड़ जेके साहिली ज़िला आहिनि, ठटो सिजावल बदी आहिनि, उन जी समुंड खाई चुको आहे। दर्जने शायदि हाणे 100 खां मथे टपी वियो आहे। ॼण ॻोठ जेके उहे ख़तमु थी चुका आहिनि पाणी न अचण जे करे। त माना सिंध जी क़ीमत ते जेको चयो वञे थो हाणे ताईं ग्रीन पाकिस्तान
पाकिस्तान खे सरसब्ज़ कयो थो वञे, सिंध खे वीरान करे पाकिस्तान खे सरसब्ज़ कयो था। इहो बि जुदा ॻाल्हि आहे, इन तफ़सील में नथो वञा त पाकिस्तान माना पंजाब आहे, उहो कीअं आयो वरी कंहिं ॿिए मौज़ूअ ते ॻाल्हि कबी। मां इहो थो रुॻो रखां त सिंध खे, आबाद सिंध खे वीरान करे ऐं पाकिस्तान खे ग्रीन कयो था, सब्ज़ कयो, सरसब्ज़ बणायो था। छा पाकिस्तान सिंध खां वधीक मुक़दस आहे? कहिड़े हिसाब सां? तव्हां असांखे सम्झायो। तव्हांजा दानिश्वर, तव्हांजी मीडिया, सॼे रियासती इदारा वेठा आहिनि। 78 साल जंहिंजी उमिरि आहे उहो वधीक मुक़दस आहे जेको 8000 साल खां जेको हितड़े आबाद आहे, जंहिंजी तहज़ीब आहे, उन खां उहो वधीक मुक़दस आहे? छा हिन लिहाज़ खां त उनजो नालो पाकिस्तान आहे? जे ईअं बि आहे त ॿुधायो अचे असांखे त बाबा जंहिं शइ जो नालो पाकिस्तान हूंदो उहा ई सभ खां मथां इहा, उहा ई सभ खां मुक़दस आहे। तव्हांजो नालो पाकिस्तान न आहे, तंहिं करे तव्हांजी उहा हैसियत न हूंदी। पोइ असां पंहिंजी हैसियत जे बारे में सोचींदासीं। ऐं पाकिस्तान यानी सिंध जी हर शइ ख़तमु कयो। कॾहिं चवंदा उनखे नवां सूबा था उन में ठाहियूं, कॾहिं चवंदा उन जूं सरहदूं था मटायूं। पाकिस्तान जो केरु नालो वठे उनखे गद्दार चई फांसीअ ते चाढ़िबो त पाकिस्तान जे सलामती इंटीग्रिटीअ जो ई ॾोही आहे। हुजे न हुजे, पाकिस्तान जी सलामती इंटीग्रिटीअ जो ॾोही जो इल्ज़ाम लॻो, माना उहो माण्हू वाजिबुल क़त्ल थी वियो। यानी फ़र्क़ु ॾिसो। मां चवां छांडे इहो सभिनी शयुनि ते लागू थो थिए। डायरेक्ट पाणीअ जो न आहे मसइलो, पर जीअं मूं चयो त मसइलो सियासी आहे। जेके सरहदूं हिकिड़े अंग्रेज़ ब्यूरोक्रेट जेको अॼु जे हिसाब सां चइजे त 19-20 ग्रेड जो हूंदो, उन जेके सरहदूं ठाहियूं उहे सरहदूं मुक़दस आहिनि, उनजो तव्हां नालो नथा वठी सघो। पर 8000 साल जे नतीजे में फितरत जेके सिंध जूं सरहदूं ठाहियूं उन जे लाइ रोज़ु चयो थो वञे त हाणे हिनखे 10 सूबा था ठाहियूं, हाणे हिनखे 5 सूबा था ठाहियूं। त माना इहो मैसेज ॾिनो थो वञे हितड़े पियो त बाबा पाकिस्तान जंहिं शइ ते नालो लागू थी वञे उहा मथां ई आहे, उहा मुक़दस आहे, उन जा मफ़ाद मुक़दस आहिनि। ऐं इन में दोस्तनि बि ॻाल्हायो आहे त असांखे अहिड़ियुनि कॉन्फ्रेंसुनि में घण तरफ़ी गुफ़्तगू करणु खपे। ऐं आलिया हाणे चइबी त पाण खे बि असांखे ॾिसणु घुरिजे। इन 91 जो ठाह जॾहिं थियो पिए असां उन जी मुखालफ़त कईसीं, सही आहे। हाणे वेझड़ाईअ जूं हफ़्ते जूं 15 ॾींहंनि जूं अख़बारूं या सोशल मीडिया पढ़ो, असांजो सिंध मां केतिरा आवाज़ था अचनि त 91 जे ठाह ते अमल कयो वञे। असांखे सोचणु घुरिजे त असां चयोसीं त इहो ग़लति आहे, सिंध दुश्मन आहे, न थिए। हाणे अॼु 30 सालनि खां पोइ असां मुतालबो था कयूं त इन ते अमल कयो वञे, छाकाणि त सूरत हाल अॼु उन खां वधीक बदतर थी वई आहे। इहो सभु सियासत जे करे थो थिए, छाकाणि त सियासत ते बालादस्ती उन्हनि गुरूहनि जी, उन्हनि तबिक़नि जी आहे। ऐं ॿियो जेको मज़हबी बुनियाद परस्ती जी ॻाल्हि आहे, मसरूर शाह इहा ॻाल्हि कई त हिते सिंध में हले पियो त साईं इहो असली मसइलनि खां ध्यानु हटाइण जे लाइ इहो कयो वियो आहे। ऐं इहो त पोइ जेका हेॾी मज़ाहमत थी डॉक्टर कुंभर जे क़त्ल ते, त पोइ इहे आवाज़ धरा थिया। पहिरियां 2-3 ॾींहं तव्हां ॾिसो उन्हनि चयो त इहो ईअं मसइलो उभारियो वियो आहे हुकुमराननि, तंहिं करे इन खे छॾियो, पाणीअ जे ते अचो। पाणीअ जी यानी इहा अहमियत आहे पाणीअ जी। मतां केरु चए त मां हाणे घटि थो कयां,
इहा ई 8000 जंहिंजी मां हींअर उपतार करे चुको आहियां तहज़ीब जी, इहा 8000 साला तहज़ीब जंहिं ते असां फ़ख़्रु था कयूं, दुनिया बि मञे थी, उहा त हिन सिंधु दरिया जी मरून मिनत आहे न। उहो जॾहिं वञे थो त माना इहा तहज़ीब वञे थी, एॾी उनजी अहमियत आहे। बिल्कुलु उहो असांजे लाइ वजूदी मसइलो आहे उहो। पर ईअं चवणु त इहो जेको डॉक्टर कुंबर जो क़तलु थियो, इहो हिकिड़ो साज़िश रुॻो कई वई त इन तां तवजो हटाई वञे, ईअं न आहे। ऐं डॉक्टर कुंबर जो क़तलु मुंहिंजे हिसाब सां वाक़ियो न आहे, इहो उन डिघी तहरीक जो तसलसल आहे। उन उभार खाधो, इन सां वधीक उहा उभरी आई, पर इहा तहरीक डिघी हले थी। उन तफ़सील में नथो वञा, वक़्तु न आहे मज़हब जे नाले ते। ऐं इहो जेको पाणी असांजो खयों थो वञे, या ॿिया जेके असांजे लाइ वजूदी मसइला, मतिलबु धारी आबादकारी चवंदा, उहो वजूदी मसइलो आहे। जेकॾहिं हिते मेजॉरिटी ॿाहिरियनि माण्हुनि जी थी वई त पोइ इहे ई असेंबलियूं जंहिंजे करारदादुनि खे हाणे कागज़ जो टुकड़ो करे फाड़ियो थो वञे, पोइ चवंदा त बाबा हाणे इहा असेंबली जेका आहे उहा जेकी चवंदी उहो कंदासीं। ख़ुदा न ख़ासिता जेकॾहिं धारिया माण्हू अची था वञनि त उहो बि असांजे लाइ वजूदी मसइलो आहे। पर इन्हनि सभिनी मसइलनि पैदा करण लाइ ऐं इन्हनि ते पंहिंजी बालादस्तीअ खे जाइज़ करण लाइ हू जेको हथियार इस्तेमालु था कनि, उहो मज़हब आहे। त मज़हब जो हिकिड़ो वाक़ियो न आहे, हिकिड़ो इशू न आहे। मज़हब हुकुमराननि जो बुनियादु आहे हिकु त हिन मुल्क जे ठहण जो। ऐं उन खां पोइ जेके बि असांजा हक़ फुरनि था, जेको असां ते जबर ॾाढ कनि था, उन जे लाइ हू मज़हब खे हथियार तौरु इस्तेमालु था कनि। मज़हबी बुनियादु परस्ती वधण जी इहा अहमियत आहे। साईं जेम्स जंहिं महिल किताबु लिखियो, जीअं ॾिठो आहे मूं, कुझु दोस्त आया साईं वटि, चयूं साईं तूं त सिंध जा हक़ थो घुरी न, सियासी इक़्तिसादी हक़, पोइ उहे वठि थो, इहो जेको मज़हबी ॻाल्हियुनि में छो पए? त साईं चयो त हू असांजा मुखालिफ़ माना हुकुमरान असांजा समूरा हक़ फुरण लाइ मज़हब खे हथियार तौरु इस्तेमालु था कनि। तंहिं करे असांजो दुश्मन जेको हथियार असांखे मारण लाइ इस्तेमालु करे, उनखे मुॾो करणु ज़रूरी आहे। उन जे करे मूं किताबु लिखियो। ऐं इन ई किताब ते ॻाल्हि अचे थी वञे त साईं ॿुधाई त जॾहिं किताबु आयो ऐं पोइ जेको कुझु थियो माहौल सभिनी खे ख़बर आहे, सभु माण्हू साथ छॾे विया। पलीअ साहब अरबाब पली जो जंहिं नूर मोहन जंहिं किताबु छपरायो, उन बि अख़बारुनि में अची माफ़ी वरिती। उन महिल बि मज़हबी इंतिहा पसंदि घटि कोन हुया। त साईं ॿुधायो त अली मोहम्मद राशिदी ऐं उनजी ज़ाल मुमताज़ राशिदी मूं वटि आया। अली मोहम्मद राशिदीअ चयो त भाऊ ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पर हीउ वक़्तु न हो इन जे करण जो। त साईं ॿुधायो त उनजी ज़ाल मुमताज़ राशिदी चयो, जेका इहा ज़हन में हुजे त उहा बंगाली। चई उन मूंखे चयो त भाऊ हीउ माना मुड़ुस लाइ चई हीउ ग़लति थो चए, तो सही कयो, छाकाणि त वक़्तु हिकिड़ो दफ़ो मिलंदो आहे, वरी न मिलंदो आहे। वक़्त ते तो ॻाल्हि कई आहे। ऐं अॼु जेकॾहिं सिंध मज़हबी बुनियाद परस्तीअ ते मज़ाहमत करे थी, त सिंध जो इहो तारीख़ी तसलसल जेको कल्चर आहे, बुनियादु उहो ई आहे। पर उन में जेम्स हेड जे हिन किताब जो बेदख़ल आहे। त उहे शयूं जेके 50 साल अॻु में थियूं, उहे अॼु असांखे बुनियादी ॻाल्हियूं, मां बि उन ते ज़ोर थो ॾियां, जिन ते कुझु जामिया चयो, आलिया बि चयो, त उन्हनि शयुनि ते बि असांखे ॻाल्हि करणु खपे। ऐं इहो रुॻो पाकिस्तान जी ॻाल्हि न आहे, सॼी दुनिया जी तारीख़ असां ॾिसूं त क़ौमी हक़ या इंसानी हक़, इंसानी ज़िंदगियूं, इंसानी वक़ार, उन जे ख़िलाफ़ु हमेशह मज़हब खे हथियार तौरु इस्तेमालु कयो वियो आहे। हमेशह सॼी तारीख़ आहे इहा ई वेड़ रही आहे। क़ौम जी असां ॻाल्हि था कयूं, सिंधी क़ौम जे हक़नि लाइ अदा, सिंध क़ौम खे गॾु करिणो आहे। उन में मज़हबी बुनियाद परस्त हुजनि, उन में वॾेरा हुजनि, जागीरदार हुजनि। जेको ॻाल्हि थो करे क्लास जी,
आलिया खे त काटा करे छॾियो सिंधी क़ौम मां। क़ौम इन जो जंहिंजी क़ौम जी असां ॻाल्हि था कयूं, जंहिंजे नाले में असां मज़हबी बुनियाद परस्तनि जी वञी जेका सजागीरी था कयूं, उहा क़ौम ठही कॾहिं उनजो तसवुरु वजूद कॾहिं आयो ऐं कीअं वरितो उन? पढ़िया लिखिया माण्हू वेठा आहियो हिते उनजे में। यूरोप जे तारीख़ जे ऊंदाहे दौर में जेके डार्क एजिस चइजनि, जिते मज़हबी बुनियाद परस्ती रूल कंदी हुई, जागीरदार उन जा साथारी हूंदा हुआ ऐं सल्तनतूं यानी एतिरी मज़हबी बुनियाद परस्ती ताक़तवर हुई, चर्च एतिरी ताक़तवर हुई त बादशाह नओं ईंदो हो त उहो जेको आहे आशीर्वाद वठंदो हो पोप खां, पोइ बादशाही जो कसम खणंदो हुयो। उन जे ख़िलाफ़ु जॾहिं नई सुजाॻी जिदोजहद थी ऐं उनखे जॾहिं शिकस्त आई चर्च खे, तॾहिं क़ौम जो इहो तसवुरु वजूद में आयो, जंहिं क़ौम जे नाले ते असां मज़हबी बि चवंदा त भई क़ौम आहे, क़ौम जा त सभई माण्हू गॾु थींदा ऐं उन मज़हबी बुनियाद पर चर्च जो जागीरदार उन जो साथारी हो, ऐं हिते बि ईअं ई रहियो आहे। इहा हिते मज़हबी बुनियाद परस्ती जेका वधी आहे, हूअं त हे ठहियो ई मुल्क इन मज़हबी बुनियाद परस्तीअ ते आहे, पर जेका हिते वधी आहे उन जो बुनियाद ज़्याल न विधो, उनखे वधायो ज़रूरु। उन जो बुनियाद 73 जे आइन जे ज़रिए विधो वियो ऐं उन जी जेका उन महिल हुकुमरानी करे पई हिन ख़िते जी जागीरदारनि जी सभ खां वॾी जमायत जेका आई उहा पई करे। ऐं बंगालिन जो बि ज़िक्र थियो, हिते पाकिस्तान में सेकुलरिज़म जे बुनियाद ते, जदीद नेशनलिज़म जे बुनियाद ते बंगालिन जी तहरीक हली आहे न, उहा जॾहिं फ़ैसिला ते मोड़ ते पहुती 70 जे इलेक्शन खां पोइ उहा खटी आई ऐं उन जो प्रोग्राम हुयो त रियासत खे सेक्युलर कयो वञे, जागीरदनि जी बालादस्ती ख़तमु थिए, फ़ौज जी बालादस्ती ख़तमु थिए। उते इहे टई क़ुवतूं जंहिंजे करे यूरोप हूंदाहे दौर में हुयो ऐं जंहिंजी शिकस्त खां पोइ इहे जदीद क़ौम वजूद में आई आहे, उहे टई हिते उन अवामी लीग जे ऐं बंगालिन जे ख़िलाफ़ु गॾु थी वियूं, फ़ौज, जागीरदार ऐं मुला। फ़ौज उते जॾहिं माण्हू मारे पई, उन वक़्त जी सभ खां वॾी मज़हबी जमायत जमायत इस्लामी ही, हाणे बि नज़रियाती तौरु उन जी रियासत जी उस्ताद उहा आहे। उहा उन्हनि खे जेके रज़ाकारनि जे ज़रिए उन फ़ौज जी मदद करे पई ऐं जागीरदारनि जो नुमाइंदो जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, उन्हनि ॿिन्ही जो केस अक़वाम मुतहिदा में विढ़े पियो। इहे गॾु छो थी विया? हिननि जा मफ़ाद गॾु आहिनि। केतिरा मिसाल ॼा, मां सॼी तारीख़ भरी पई आहे अॼु ॾींहं तोणी, त जदीद क़ौम जी जॾहिं ॻाल्हि कबी उन जे ते त मज़हब खे रियासत खां ऐं समाज मां, मतिलबु इज्तिमाही मामलनि मां उनखे अलॻि करिणो पवंदो, धार करिणो पवंदो। ज़हर पी ऐं सिहतमंद थियण जी रुॻो ख़्वाहिश ई करे सघिजे थी। त असांखे, ऐं के चवंदा भई इहो जेको बि ॻाल्हि थो करे इहो क़ौम खे विराए थो, याने क़ौम जेको इहो हिकिड़ो प्रिविलेज क्लास आहे, या चइजे खणी कुझु सो मिडिल क्लास छा उहा आहे, याने उहे जागीरदार जेके पोरियतनि खे हज़ारनि जे तइदाद में ज़ंजीर विझी अॼु बि 18वीं सदीअ वांगुरु ग़ुलाम करे उन्हनि खां हिन ते एग्रीकल्चर ते पोरियो था कराइनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारिजे, चयो वञे त इहो क़ौम खे विरायो था। ॻाल्हि त घणी आहे, चवणु मुंहिंजो मतिलबु रुॻो आहे मां त ही रियासती सिस्टम जेको आहे, जेको मां इहो चवंदो आहियां त 47 में नओं मुल्क ठहियो, नई रियासत कान ठही। रियासत अंग्रेज़ जे कॉलोनल रियासत जो ई तसलसुल आहे। उते बि बंदूक जे ज़ोर ते हुकुमरानी थींदी हुई, जागीरदार, मुला, ब्यूरोक्रेट इहे उन जा साथारी, उन जा वफ़ादार हूंदा हुआ। हिते बि ईअं ई आहे। उहे ई क़ुवतूं रियासत ते बालादस्त आहिनि।
ऐं सिंध खे बिल्कुलु हिकिड़ी कॉलोनी सम्झो वञे थो। उन करे असांखे इन सवाल खे जेके वक़्ती मामला उभरनि था उन्हनि ते यकीनन मज़ाहिमत थियणु घुरिजे, आवाज़ उथणु घुरिजे। पर जेका क़ुवत आहे, जेको निज़ाम आहे, मां चवंदो आहियां रियासती निज़ाम जेको हिकिड़ो कारखानो आहे जेको असांजे लाइ रोज़ु वजूदी मसइला पैदा थो करे, उन खे बि ज़रूरु चैलेंज करणु घुरिजे, उन ते बि ॻाल्हाइणु घुरिजे। ऐं जेकॾहिं बज़ाख़िरी तो ॻाल्हि मां कयां त जीअं मूं चयो त पाणी खणूं, असां लाइ वजूद जो मसइलो आहे। सिंधु दरिया वियो हलियो त सिंधी तहज़ीब वई हली। धारी आबादकारी जेकॾहिं इहा ईअं ई जारी रही, धारिया माण्हू हिते अक्सरियत में थी विया, त पोइ असां उन में अमेरिका जो मिसाल ॾिसूं था, ऑस्ट्रेलिया जो ॾिसूं था, न त वेझो फ़लस्तीन जो ॾिसूं था पिया, या अहिड़ा ॿिया मसइला आहिनि। हाणे त माॻे ई ज़मीन, अॻे ज़मीन जा वसीला फुरींदा, हाणे ज़मीन खयूं था वञनि। इहो ई ग्रीन पाकिस्तान जे नाले में या जेको SIFC जे नाले में पार्लियामेंट छाजी आहे, SIFC सभिनी खां मथां इदारो आहे जंहिंमें फ़ौज उहे जेको फ़ैसिलो कंदी उहो सभिनी जो आहे। इन जो मुख़्तसर में मां जेकॾहिं चवां त इहे जेके इहो जेको रियासती निज़ाम आहे, इन्हनि खे हलाइण वारा जेके हुकुमरान आहिनि, इस्लामाबाद ऐं लाहौर में वेठल हुकुमराननि जे हथ हेठि असांजो सिंध जो मुस्तक़बिल महफ़ूज़ न आहे। उन करे सिंध जे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ करण जे लाइ असांखे इन रियासती निज़ाम ऐं इन्हनि हुकुमराननि खे चैलेंज करिणो पवंदो। असांखे हक़ु आहे, जेकॾहिं तव्हां गद्दार चओ त जेको बि चओ। जीअं मां चई वियुसि त सर स्टेफोर्ड क्रिप्स जूं ठाहियल जेके सरहदूं आहिनि उहे हज़ारे सालनि जे तारीख़ जे ठहियल सरहदुनि खां वधीक मुक़दस न आहिनि। उहो मुल्क जेको चंद माण्हुनि जे मुआवज़े सां लीक कढण सां ठहियो हुजे, उहो फितरी तौरु हज़ारे सालनि जे हिकिड़े अमल में नतीजे में ठहियल मुल्क जेको आहे उन खां वधीक मुक़दस न आहे। उन करे असांखे पंहिंजे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ करण लाइ हर कार्रवाई, हर अमल करण जे लाइ हक़ु आहे। ऐं उहो सिंध जा अवाम कंदा, सिंध जा माण्हू कंदा, अक्सरत जंहिंजी आहे, पोरियत अवाम जी आहे, मिडिल क्लास जेको आहे, जेको उभरंदड़ में असां वेठा आहियूं, उन्हनि जो कमु रुॻो इहो आहे उन अवाम जी रहनुमाई करे उन्हनि खे सही रस्ते ते वठी हले। अवाम ॾिसो इन मामले ते डॉक्टर जे ते सियासी पार्टियूं असां वाक़ई अॻिते न वियासीं। मां हिकिड़े हंधि गुफ़्तगू कई, पोइ हिकिड़े दोस्त लेक्चर हुयो, मूंखां सुवाल कयईं त साईं इन में सियासी पार्टियुनि खे जेको अॻुवाणी जो रोल करणु खपंदो हुओ त उन्हनि न कयो। मां चयो इहा सही था चओ तव्हां ॻाल्हि, पर सिंध जो अवाम ख़ुदिरू निकितो, ईअं ॿिटे मकानी निज़ाम ते बि ख़ुदिरू निकितो। तंहिं करे जेके माण्हू इलेक्शन जी सीट हाराइण खां पोइ चवंदा आहिनि त सिंध जा माण्हू जाइल आहिनि, सिंध जा माण्हू बेकार आहिनि, उहे ग़लति आहिनि। क़सूरु आहे त असांजो सियासी कारकुननि जो, मिडिल क्लास जे माण्हुनि जो आहे। असां पंहिंजो किरदारु अदा कयूं, सिंधी माण्हुनि खे असां हिन जिदोजहद में शामिलु कयूं ऐं इन्हनि मसइलनि सां गॾु इहे मसइला पैदा कंदड़ रियासती निज़ाम खे बि चैलेंज कयूं। महिरबानी।